वहदहु ला शरीका लह वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु ला खालिका इल्लल्लाह ला मालिका इल्लल्लाह ला राज़िका इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह ला मक़सूद इल्लल्लाह ला मतलूब इल्लल्लाह हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु ला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व अशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अफ़ज़लुल बशरि मुहम्मदुन अजमलुल बशरि मुहम्मदुन अकमलुल बशरि मुहम्मदुन अत्यबुल बशरि मुहम्मद सय्यिदुल अंबिया मुहम्मदुन खतीबुल अंबिया मुहम्मद सय्यिदुस सकलैन मुहम्मदुन इमामुल क़िबलतैन मुहम्मद जद्दुल हसन मुहम्मदुन व जद्दुल हुसैन मुहम्मद रहमतुल लिल आलमीन मुहम्मद व खातमुन नबिय्यीन मुहम्मद सय्यिदुल अव्वलीन मुहम्मद व सय्यिदुल आखिरीन मुहम्मद बदरुद्दुजा मुहम्मदुन शम्सुज़ ज़ुहा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मदुन व नूरुल हुदा मुहम्मद सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन साहिबित ताज वल मिअराज सय्यिदिल इंसी वल जिन्नात महबूब रब्बिल अर्ज़ि वस समावात अल्लज़ी इस्मुहु मक्तूबुन फिल इंजील वत तौरात सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बनातिहि व अहले बैतिहि व अत्बाइहि खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हिय हत्ता मत्लइल फ़ज्र वक़द क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुलिक़त अबवाबु जहन्नम व सुफ़्फ़िदतिश शयातीन वक़द क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन इअ्तकफ़ अश्रम मिन रमज़ान कान कहज्जतैन व उम्रतैन वक़द क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिल जन्नति समानियतु अबवाबिन फिल जन्नति समानियतु अबवाबिन फ़ीहा बाबुन युसम्मा रय्यान ला यदखुलुहु इल्ला अस्साइमून औ कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जिन साथिन जी मदीने जमीर असां जेतरी मोहब्बत है उन्हीं मोहब्बत सां उहे साथी आवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ये जेके बीठा है हमरा इन्हनि मां जिन दुरूद शरीफ पढ़ियो रुगो उहे वे जिन दुरूद ना पढ़ियो वो असुल न वे न कोई वारन ते कम यार काने इन्हनि करे गड़बड़ थी एक दफो वरे सब दोस्त दिल जे मोहब्बत सा भी हर दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला बदनि मुहम्मदिन फिल अबदान अल्लाहुम्मा सल्लि अला जसदि मुहम्मदिन फिल अजसाद अल्लाहुम्मा सल्लि अला रूहि मुहम्मदिन फिल अरवाह अल्लाहुम्मा सल्लि अला बलदि मुहम्मदिन फिल बिलाद अल्लाहुम्मा सल्लि अला कब्रि मुहम्मदिन फिल कुबूर अल्लाहुम्मा सल्लि अला रौज़ति मुहम्मदिन फिल रियाज़ सलातन तकूनु लिन्नजाति वसीलतन व लिउलू बिद्दरजाति कफीला सलातन तुहल्लु बिहल उक़द व तुफर्रजु बिहल कुरब या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिनु नफ्सिल फिदाउ लिक़बरिन अंत साकिनुहु फ़ीहिल अफ़ाफ़ु व फ़ीहिल जूदु वल करम। शुरुआत करण चाहिए तो अल्लाह साईं जे तारीफ सां जो वहदहु ला शरीक लहु जो अहदा समदा लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। सबका दाता है तू सबको देता है तू जेके मोहब्बत सां वेठा आहिनि उहे मोहब्बत सां सुभान अल्लाह चओ। अज तव्हांजूं रड़ियूं अर्श ते पहुचनि। 27 रमज़ान जी रात रुगो 27 रमज़ान जी रात न है जुमे जी रात भी 18 सालन खां पोइ 27 रमज़ान जी रात जुमे जी रात थी आहे। 18 सालन खां पोइ बरकतूं अञा वधी वियूं। अॼु रब जी रहमत जोश में आहे ऐं मूंखे पक्का है पंहिंजे करीम रब जी मेहरबान मौला में त हिन रात जे बरकतुनि मां इंशाअल्लाह कोई महरूम न थींदो। मूंखे पक्का पंहिंजे करीम रब में त हिननि जूं दामनूं रब जे रहमत सां भरपूर थी वेंदियूं। ये तौबह जी रात आहे, ये रहमत जी रात आहे, ये मग़फ़िरत जी रात आहे, ये जहन्नम जे अज़ाब खां छुटकारे जी रात आहे। दिल जे मोहब्बत सां सुभान अल्लाह। अॻिमें पुछण थो चाहियां त थकी कयो त मां हाणे दुआ घुरायां जेके सफ़ा थकल आहिनि पंहिंजा ॿई हथ मथे खणनि पर जेके मोहब्बत सां वेठा आहिनि उहे पंहिंजा ॿई हथ बुलंद कनि। अल्लाह अल्लाह सी तव्हांखे जज़ाए खैर। सबका दाता है तू सबको देता है तू। इको मिस्त्री तू खोल डालो तुझे इको जो हाल पूरो मुझे गलो बैठा खोल कुछ सबका दाता है तू सबको देता है तू। तेरे बंदों का तेरे सिवा कौन है। सबका दाता है तू सबको देता है तू। तेरे बंदों का तेरे सिवा कौन है। अंबिया औलिया अहल बैते नबी
अंबिया औलिया अहले बैत नबी आलो असहाब अहमद पे जब आ पड़ी सबने सजदे में गिर कर यही अर्ज की, सबने सजदे में गिर कर, सबने सजदे में गिर कर यही अर्ज की, तू नहीं है तो मुश्किल कुशा कौन है। सबने सजदे में गिर कर यही अर्ज की, तू नहीं है तो मुश्किल कुशा कौन है। सबका दाता है तू, सबको देता है तू, और तेरे बंदू का तेरे सिवा कौन है। कौन मकबूल है ताजो, कौन मकबूल है, कौन मरदूद है, कौन मकबूल है, कौन मरदूद है। बेखबर क्या खबर तुझको क्या कौन है। कौन मकबूल है, कौन मकबूल है, कौन मरदूद है। बेखबर क्या खबर तुझको क्या कौन है। जब तुलेंगे अमल सबके मीज़ान में, जब तुलेंगे अमल सबके मीज़ान में, फिर खुलेगा कि खोटा खरा कौन है। जब तो लेंगे अमल सब के मीज़ान में, फिर खुलेगा कि खोटा खरा कौन है। सबका दाता है तू, सबको देता है तू, और तेरे बंदू का तेरे सिवा कौन है। अल्लाह जी तारीफ कंबो, अल्लाह जे महबूब जी तारीफ करम तो चाहिए। सुभान अल्लाह में सुस्ती है, अज मोहब्बत सा ॻाल्हायो, दिल जे मोहब्बत सा ॻाल्हायो। सबसे पहले मशीयत के अनवार से, आवाज न थो अचे, मां सारा 3 कलाक वाइज करे आयो। 1.5 कलाक हिकिड़ी जाइ ते कयो, 2 कलाक पूरा ॿी जाइ ते कयो, निड़ी तव्हांजी वेची चौथा आया बाबी लॻण था ॻाल्हाए। सबसे पहले मशीयत के अनवार से, सबसे पहले मशीयत के अनवार से, नक्श रूए मोहम्मद बनाया गया। सबसे पहले मशीयत के अनवार से, नक्श रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानिया, बज़्म कौनो मकान को सजाया गया। फिर उसी नक्श से लेके ताबानिया, बज़्म कौनो मकान को सजाया गया। और हश्र का डर मुझे किस लिए होगी, हश्र का डर मुझे किस लिए होगी, हश्र का डर मुझे किस लिए होगी। मेरा आका है वो, मेरा मौला है वो, मेरा आका है वो, मेरा मौला है वो। तरतीबन दिल से मोहब्बत चाहिए। सुभान अल्लाह। मेरा आका है वो, मेरा
और जिनके हाथों से कौसर लुटाया गया, मेरे आका है वो, मेरे मौला है वो, जिनके कदमों में जन्नत बिछाई गई और जिनके हाथों से कौसर लुटाया गया। दिल जी मोहब्बत सा चाहिए ना, सुभान अल्लाह। मुझे दिल थी जे पाक मोहम्मद अमीर जे शान में अना गल है खुदा जो बूढ़ा है तो जो केड़ा केड़ा मोहब्बत सा बैठा है भाई, हथ फिजा में बुलंद चल जन्नत, ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं, मैंने माना जरूर रहते हैं। ए जन्नत तुझ में हूरो कुसूर रहते हैं, मैंने माना जरूर रहते हैं। लेकिन मेरी दिल का तवाफ कर जन्नत, मेरी दिल का तवाफ कर जन्नत, मेरी दिल में हुजूर रहते हैं। मेरी दिल का तवाफ कर जन्नत, मेरी दिल में हुजूर रहते हैं। चमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली, चमकता रहे तेरे रोजे का मंजर, सलामत रहे तेरे रोजे की जाली। मुझे भी अता हो जज्बे अबू ज़र, मुझे भी अता हो शौके बिलाली। असा बाना अल्लाह जायूं पर नौकर रसूलुल्लाह जायूं, जो असा बाना अल्लाह जायूं, जो मेरा ध्यान, असा बाना अल्लाह जायूं पर नौकर रसूलुल्लाह जायूं। ओ रब ॾाढा गंदा हूं पर तुंहिंजा बंदा हूं, ओ रब करीम मञो था मुजरिम हूं, ओ अल्लाह साईं इकरार था क्यों पंहिंजे गुनाहनि जो। लेकिन 27 जी रात थी मौला, 27 रमज़ान जी रात थी मौला, जुमे जी रात थी मौला, रमज़ान जो आखिरी ॾहाको थी मौला। तूं हर शइ खे ॼाणे थो, तुंहिंजे महबूब असांखे ॿुधायो आहे, मदीने जे मीर असांखे ॿुधायो आहे। तुंहिंजे दिलबर नबीजन जे अफ़सर शाफ़िए महशर सातिए कौसर बुलंद ऐं बाला क़दर रहमत जे समंदर असांखे ॿुधायो आहे। उन नबी जे बरहक़ असांखे ॿुधायो जंहिंजे बारे में तूं पाण चयो आहे बाबा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। तू पाण ॿुधायो आहे त मां पंहिंजे महबूब खे जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। तुंहिंजे सचे रसूल, तुंहिंजे सचे नबीअ, नबीअनि जे पगदार नबीअ, रसूलनि जे सरदार नबीअ, आखिरी नबीअ, आखिरी नबीअ, चओ हुजूर आखिरी नबीअ, दुनिया में हथ बुलंद करे चओ हुजूर आखिरी नबीअ, बुलंद आवाज़ सां हुजूर। जेको हुजूर जे ख़त में नबूवत जो इनकारी या काफ़िर मुसलमान गुनहगार थी सके थो पर बेगैरत न थो थी सके। शान रिसालत ख़त्म नबूवत, शान रिसालत ख़त्म नबूवत, कादियानी कुतंदर, कादियानी के हामिलदर, कादियानी के हामिलदर। मालूम सियासतदानन खे खबरदार करण चाहियां थो
नबूवत जे खत्तारन सां ठाह करण जे लाइ तैयार न आहियूं। जहिड़ा हुया मरी विया आहियो, आवाज़ नथो अचे त हुजो जेके आशिक़ आहिनि मुंहिंजे मदीने जे मीर जा उहे ॾाढा जवाब ॾियनि। न करण छॾींदासीं। मोहम्मद जी शफाअत नसीब थी वञे। तुंहिंजे अमलनि जो कोई आसरो कोन्हे, हिकु रब जे रहमत जो आसरो आहे, जो पाक मोहम्मद करीम जे शफाअत जो आसरो। बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, बाग़ जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे, फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे। अब हाणे अचवंज बंद क्यों, हाणे कंहिंखे न छॾियो, हाणे कंहिंखे बि न छॾियो, जेके शौक़ अॻ में अची वियो पूरे जलसे खे डिस्टर्ब था कयो। बाक़ी ट्रिकी त केरु करणी बि कान्हे। हाणे ई तव्हां वठिजी विया आहियो, ॻाल्हियूं थोड़ियूं ॾुखियाड़ियूं थी वियूं आहिनि। अञा मोहब्बत सां वेठा आहियो, कहिड़ा 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 था चवनि। अॼु त अल्लाह अकबर जो नारो मुजाहिदनि वांगुरु हणी ॾेखारियो मूंखे। हज़रत अबू बकर काबे जे दर ते वाइस करे अल्लाह अकबर जो नारो हयो हो। अल्लाह अकबर, जॾहिं हज़रत उमर कलमो पढ़ी मुस्लमान थियो हो त ॿिन्ही जहाननि जे सरदार पाण अल्लाह अकबर जो नारो हयो। जॾहिं मुंहिंजे अली खैबर जो कोट फतह कयो हो त नारो हयो है अल्लाह अकबर। करबला जे शहीदनि, करबला जे मक़तल में नारो हयो है अल्लाह अकबर। नबी जो नारो जवाब ॿुधण थो चाहियां। मां तव्हांखे थोरो गरमाइण थो चाहियां। ऐं जेके बेगैरत मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे शान में गुस्ताखी था कनि, उन्हनि खे थोरो शर्माइण थो चाहियां। आए नथी आहिनि सभई। मां पोढ़ी हज़रत यूसुफ जे ख़रीदारनि जे लिस्ट में नालो लिखाइण आई ही, ॿियो त कुझु कोन हुअसि, सुट जो वेढ़ो खणी आई। कंहिं चुसि माई हो त सोन में थो तुरजे, तूं हे सुट जो वेढ़ो खणी आई आहीं। चवण लॻी मूंखे बि ख़बर आहे त काॾो मां यूसुफ खे वठी सघंदसि, पर कम अज़ कम यूसुफ जे ख़रीदारनि जे लिस्ट में नालो त लिखबो। अॼु असां पाक मोहम्मद जे ग़ुलामनि जे फ़हरिस्त में नालो लिखाइण आया आहियूं। रब कवास थी जाए, रब कवास थी जाए। तोखे तुंहिंजे इज़्ज़त जो वास्तो, तोखे तुंहिंजे अज़मत जो वास्तो, तोखे तुंहिंजे कुदरत जो वास्तो, तोखे तुंहिंजे अस्माए हुस्ना जो वास्तो, तोखे तुंहिंजे पाक नामत जो वास्तो, तोखे तुंहिंजे इस्मे आज़म जो वास्तो। रब कवास थी जाए। असां बरमला चऊं था असां तुंहिंजे पाक मोहम्मद जा नौकर हूं। या अल्लाह, असां बरमला चऊं था, गुनहगार ज़रूर आहियूं पर मौला बेगैरत न आहियूं। बेगैरत न आहियूं मौला, बेगैरत न आहियूं। हे सिर्फ़ नक्ची सकता पर ख़ैर जे चौकट ते झुकी नथा सघनि। दौड़िया चाहिए इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां। सदके वञा मदीने जे साईं तां। सदके वञा मदीने जे साईं तां। रब साईं तो फरमाए वमार सल्लाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा महबूब मां तोखे जहाननि जे लाइ रहमत
बढ़ाए मोकलियो थम। अल्लाह रब्बुल आलमीन, अल्लाह कौन रब्बुल आलमीन, कुरान ज़िक्रुल लिल आलमीन, काबो हुदल लिल आलमीन, पर मदीने जो साईं रहमतुल लिल आलमीन। जाते मोहम्मद हूंदो उते रब जी रहमत हूंदी, जाते मोहम्मद मीर हूंदो उते रब जी रहमत हूंदी। हुजूर मक्के में खुदा जी रहमत मक्के में, हुजूर मदीने में खुदा जी रहमत मदीने में, हुजूर बदर में खुदा जी रहमत बदर में, हुजूर उहुद में खुदा जी रहमत उहुद में, हुजूर खंदक में खुदा जी रहमत खंदक में, हुजूर तबूक में खुदा जी रहमत तबूक में, हुजूर सफर में खुदा जी रहमत सफर में, हुजूर हजर में खुदा जी रहमत हजर में। ओ लाड़काने जा गैरतमंद मुसलमानो, मुझो ऐं मुझे बुजुर्गन जो अकीदो, मुझी सजी जमात जो अकीदो अज बिठड़ो मोहम्मद मदीने में पंहिंजे पाक रोज़े में। ओ लाड़काने जा गैरतमंद मुसलमानो, मुझो ऐं मुझे बुजुर्गन जो अकीदो, मुझी सजी जमात जो अकीदो अज बिठड़ो मोहम्मद मदीने में पंहिंजे पाक रोज़े में आ। असांजो अकीदो आहे 24 घंटा पाक मोहम्मद करीम जे रोज़े ते रब जे रहमतुनि जो वॾो थोरो मींहुं वसी रहियो। चवनो सुभान अल्लाह। अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह सीधा के मक्को मदीनो ॾेखारी मक्कल मोटी हो न रब जा करम है। मां इन लायक न आहियां। 22 साल आहे मुंहिंजो रब हर साल घुराए थो। अल्लाह से तव्हां खे बि मक्को मदीनो ॾेखारे। लाड़काने वारो अल्लाह जे ज़ात जो कसम, मंज़र ही निराला है। खुदा जो कसम बच्चा भी विसरी था। मां त हमेशा इहा ॻाल्हि कही ऐं हाणे बि साॻी ॻाल्हि खे वरजायां थो। इहो चयो अथमि हमेशा, शुक्र है तेरा खुदाया, शुक्र है तेरा खुदा जा, मैं तो इस काबिल न था, तूने अपना घर दिखाया, मैं तो इस काबिल न था, गिरद काबे के फिराया, मैं तो इस काबिल न था, मुद्दतों की प्यास को सैराब तूने कर दिया, जाम ज़मज़म का पिलाया, मैं तो इस काबिल न था, जाम ज़मज़म का पिलाया, मैं तो इस काबिल न था, तेरी रहमत तेरी शफ़क़त से हुआ मुझको नसीब, गुंबदे खदरा का साया, मैं तो इस काबिल न था, शहर आका का घुमाया, मैं तो इस काबिल न था, सोचता हूँ कैसे पहुंचा, मैं तो इस काबिल न था। मदीने जे मीर फरमायो, रमजान जे सॼे महीने में ऐं ख़ासि करे आख़िरी ॾहाके में ऐं वरी आख़िरी ॾहाके मां ख़ासि तरह सां 21 रातिनि में रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु बाननि ते वसंदी आहे ऐं कुदरत वारे रब जे तरफ़ां मुनादी थींदी आहे। अल्लाह जे तरफ़ां आवाज़ो ईंदो आहे, हल मिन मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर लहू, अला हल मिन मुस्तरज़िकिन अरज़ुक़हू, अला हल मिन मुब्तलन फ़अआफ़ीहि, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिनी जहाननि जा सरदार फरमायो, रमज़ान जे महीने में ख़ासि तौर ते रमज़ान जे रातिनि में, ख़ासि तौर ते आख़िरी ॾहाके जे रातिनि में ऐं ख़ासि तरह सां आख़िरी ॾहाके जे 21 रातिनि में रब जे रहमत जे तरफ़ां आवाज़ ईंदा आहिनि। आहे को गुनहगार जेको सची दिलि सां तौबह करे, मां हिक झटके में ज़िंदगी
जा सब गुनाह बख्शे छॾींदो मां। कुदरत वारे रब जे तरफ़ां आवाज़ ईंदा आहिनि, आहे को बीमार जंहिंखे डॉक्टरनि लाइलाज करे छॾियो आहे, मुंहिंजे दर ते अचे मूंखे सॾे। मां डॉक्टरनि जे हथनि में दवा रखी अथमि, शफ़ा पंहिंजे हथनि में रखी अथमि, शफ़ा यादि करे छॾींदोमांसि। आवाज़ो ईंदो आहे को अहिड़ो जंहिंजी पूरत नथी पए, रिज़्क़ जे तंगी जो शिकार आहे, कर्ज़नि मारे वेठो अथसि। अल्लाह जे तरफ़ां आवाज़ो ईंदो मूंखे सॾे, मुंहिंजे दर ते अचे। एॾो ॾींदोमांसि जो कॾहिं ख़्वाबनि में बि कोन सोचियो हूंदई। रुठल रब खे परचाइण जी रात, खुदा जो कसम। मदीने जे साईं फरमायो सॼे साल में एतिरनि माण्हुनि जूं दुआऊं क़बूल न आहिनि थींदियूं जेतिरियूं रमज़ान में थींदियूं आहिनि। मदीने जे साईं फरमायो सॼे महीने रमज़ान में एतिरियूं दुआऊं क़बूल न आहिनि थींदियूं जेके आख़िरी ॾहाके में थींदियूं आहिनि। मदीने जे मीर फरमायो सॼे साल में अल्लाह एॾनि माण्हुनि खे जहन्नम खां आजो नाहे कंदो जेतिरनि खे रब रमज़ान में जहन्नम खां आजो कंदो आहे। ऐं मदीने जे साईं फरमायो सॼे महीने रमज़ान में एतिरनि माण्हुनि खे माफ़ी नाहे मिलंदी जेतिरनि खे आख़िरी ॾहाके में माफ़ी मिलंदी। थी सघे तो हेड़ियूं तुंहिंजूं अल्लाह खे वणी। ॿार रोईंदो आहे, रड़ियूं कंदो आहे त अमर खे रहम ईंदो आहे। गानो जॾहिं रोईंदो आहे त नंढड़ो रोईंदो आहे, बच्चो रोईंदो आहे त अमर जी छाती में जोश पैदा थींदो आहे। अल्लाह जे दर ते जॾहिं बाना रोईंदा आहिनि त रब जी रहमत खे बि जोश ईंदो आहे। अल्लाह अकबर, ख़ुश नसीब हो तव्हां, ख़ुदा जो कसम। हे महीनो तव्हांखे नसीब थियो, हे रातियूं तव्हांखे नसीब थियूं, हे घड़ियूं तव्हांखे नसीब थियूं। ख़बर न आहे वरी रमज़ान मिले अलाए न मिले। खोड़ दोस्त अॻे रमज़ान में गॾु आहे, हिन रमज़ान में कोन। थी सघे तो आख़िरी रमज़ान हुजे, हर कंहिंखे हलणो। रब सिंह फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ानिन व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। जल्दी ॻाल्हायो, टाइम वसूल कोन्हे। रब सिंह फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ानिन व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, रुगो रब जे ज़ात खे बक़ा है। सच्ची गल सुनो बच्चो, रब सिंह फरमाए السماء عليكم مدرارا ويمددكم بأموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم أنهارا ما لكم لا ترجون لله وقارا وقد خلقكم أطوارا। चाहिए सुभान अल्लाह। रब से को फरमाए मुझा पानो कि सच्ची दिल सां तौबा कंदो मां छह मेहरबानियूं कंदो मां। कुरान सचो है ना? ॻाल्हायो छो नथा? कहिड़ा कहिड़ा चवनि था त अल्लाह जो कुरान सचो। अल्लाह सी तव्हां ते रहमत नाज़िल कुरान थो पढ़ो। रब साईं फरमाए फकुल तस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा वक़द खलक़कुम अतवारा। चओ सुभान अल्लाह। अब सही फरमाए बाना सच्ची दिल सां तौबा कर, मां छह मेहरबानियूं कंदो मां। अब तव्हांखे जो मेरा गड़बड़ न कयो आहे मां तो क्या मुंहिंजे तव्हांखे जो थी लॻे बड़ी तो न दिल जो मोहब्बत सां चई दे सुभान अल्लाह। देर थी वही मां खत्म तो कयां, जल्दी टाइम बिल्कुल कोन्हे, तव्हांखे स्टडी भी करणी आहे इंशाअल्लाह। अञा मोहब्बत सां वेठा आहियो न, थकी पिया आहियो, सची ॿुधायो पाण में वेठा मां पाण थकल, मोहब्बत सां वेठा न न न अल्लाह अकबर जो नारो ईअं न आहे लॻंदो हुयो, मादी कुकड़ी जूं बांगा न ॾियो।
तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु काना गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमद्दिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वकारा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुरानी न्यापन जी मैसेजेस जी ॻाल्हि कई आहे हमरा जेके अॼुकल्ह SMS निकिता आहिनि ग़लत पैगामनि खां पंहिंजो पाण खे बचायो। जोक्स ऐं मज़ाकूं अल्लाह सी खे न कावड़ायो। इन्हनि औज़ारनि जे करे गुनाहनि में इज़ाफ़ो थियो आहे। मोबाइल में फ़ाइदो घटि आहे, गुनाह वधीक आहे। जेके बि इन्हनि औज़ार ठाहिया आहिनि, तव्हांजी डिश हुजे, तव्हांजी टीवी हुजे, तव्हांजी केबल हुजे, इन्हनि औज़ारनि जे करे गुनाह वधीक था थियनि, सवाब घटि था थियनि। अहिड़ी तरह सां मोबाइल इंटरनेट ॿेड़ो ॿुॾी वियो सभिनी जो। जेकॾहिं कोई इन्हनि औज़ारनि खे सही इस्तेमाल थो करे त मां उन ते कंहिं बि क़िस्म जो तबसरो कोन थो कयां, पर जेको ग़लति इस्तेमाल थो करे ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾे, पंहिंजी आख़िरत बर्बाद थो करे। एहतियात कयो, पंहिंजो पाण खे बचायो ग़लति प्रोग्रामनि खां, ख़ुदा जे कहर ऐं ख़ुदा जे ग़ज़ब खां। मरना है, सब कुछ छॾे ॾींदो, तन्हा ख़ुदा जे दरबार में वञणो है। न दोस्त कम ईंदो, न साथी कम ईंदो, न मिट कम ईंदा, न माइट कम ईंदा, न नौकर कम ईंदा, न पैसा कम ईंदा। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो नालो कम, ईमान कम ईंदो, इस्लाम कम ईंदो, चङा अमल कम। बचाओ पंहिंजो पाण खे। रब साईं तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कयो त मां तव्हां ते 6 महिरबानियूं कयां। पहिरीं महिरबानी जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कंदो, मां झटके में ज़िंदगी जा गुनाह बख़्शे छॾींदोमांव। रब साईं तो फरमाए जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कंदो, मां तव्हां ते रहमत जा मींहं वसाईंदुमि। हिकिड़ा मींहं थींदा आहिनि ज़हमत जा, ॿिया थींदा आहिनि रहमत जा। फसल तयार हुजे, मींहुं पियो, फसल तबाह थी वियो, इहो ख़ुदा जो कहर। पर बनी सुकल हुजे, मींहुं पवे, बनी साई थी वञे, हीअ रब जी रहमत। रब साईं तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कयो, मां तव्हां ते 6 महिरबानियूं कंदुमि। पहिरीं महिरबानी, मां तव्हांजे ज़िंदगी जा गुनाह बख़्शींदुमि। ॿी महिरबानी, मां तव्हांजे मथां रहमत जा मींहं वसाईंदुमि, माना तव्हांजा फसल आबाद कराईंदुमि, तव्हांजूं मोल ज़मीनूं आबाद कराईंदुमि, सरसब्ज़ ऐं शादाब कराईंदुमि। फक़ुल तस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु काना गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमद्दिदकुम बिअमवालिन व बनीन। टी महिरबानी तो रब करीम को चवई सच्ची दिल सां तौबा कर, एॾो ॾींदो मां जो कंहिं ग़ैर जे दर ते हथनि टंगण जी ज़रूरत ई न पवंदई। माला माल करे छॾींदो मां, तुंहिंजे हलाल रोज़ी में बरकत कंदुसि। रब साईं तो फरमाए जेकॾहिं सच्ची दिल सां तौबा कंदे, मां सालिह बच्चा ॾींदो मां, फर्मा बरदार औलाद ॾींदो मां, अहिड़ा बच्चा ॾींदो मां जेके कम ईंदई, तुंहिंजी ख़िदमत कंदई, जिनखे ॾिसंदे त थक लही वेंदई। सालिह बच्चा, इहो अल्लाह जो इनाम। दुआ कयो त अल्लाह सभिनी जे बच्चनि खे सालिह ऐं फर्मा बरदार करे। नौजवानो, तव्हांखे वसीयत थो कयां, अब्बे अम्मा जी ख़िदमत कयो। वाज़ेह लफ़्ज़नि में चवण थो चाहियां, अगर कंहिं अब्बे अम्मा खे ईज़ायो, भल मुल्ला हुजे, मौलवी हुजे, पीर हुजे, फ़क़ीर हुजे, ज़ाकिर हुजे, ज़वार हुजे, जे अब्बे अम्मा खे ईज़ायो आहे, तपायो, जन्नत पंहिंजी जगह ते, हिन ते जन्नत जी ख़ुशबू बि आहे। वाइदो कर तूं अब्बे अम्मा जी ख़िदमत कंदे, सारियां चओ इंशाअल्लाह। रब साईं तो फरमायो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब साईं तो फरमाए मुंहिंजो हुकुम थी त इबादत मुंहिंजी कजाए, पूजा मुंहिंजी कजाए, बंदगी
मोहजी कजाए सद माखे कजाए सजदो मोहजो कजाए झुक जाए मुझे दरवाजे ते रब साईं तो फरमाए है भी मोजो हुक्म थी तो अब्बे अम्मा सा चमो हल जाए। अल्लाहु अकबर कबीर। मुझा मोहतरम दोस्तों मदीने जमीर फरमायो तो जन्नत अब्बे अम्मा जे कदमन जे हेठ अब्बे अम्मा जी खिदमत कयो ये दुआऊं तव्हांखे जन्नत जे दरवाजे ते पहुंचाई। रब से तो फरमाए जेको सच्ची दिल सां तौबा कंदो मां छह मेहरबानियूं कंदोमांस। पहली मेहरबानी गुनाह बख्शी दोमांस, ॿी मेहरबानी रहमत जा मींहं वसाईंदोमांस, टी मेहरबानी मालन सां माला माल कंदोमांस, चौथी मेहरबानी फरमा बरदार बच्चा ॾींदोमांस, पंजी मेहरबानी वयजअल लकुम जन्नातिन सुभान अल्लाह केड़े धण आए पूरे नाम सामने करो बरकत भाई साणी ते जाना जरा रब से तो फरमाए पंजी मेहरबानी हा कंदो मां सुभान अल्लाह जेकने सच्ची दिल सां तौबा कंदो मां आखिरत में त जन्नत जरूर ॾींदो मां पर मुंहिंजो वाइदो आहे दुनिया में बि तव्हां जे घरनि खे जन्नत जो टुकड़ो बनाए छॾींदुमि। माना ॾिणियूं ख़त्म करे छॾींदो मां, परेशानियूं ख़त्म करे छॾींदो मां, सुकून अता कंदो मां, आराम जी निंड करे सघंदो। तो सुकून दुनिया ऐं दौलत में कोने, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। तो फरमाया सच्ची दिल सां तौबा कंदो पंजी मेहरबानी इहा कंदो जो तव्हांजे घरनि खे जन्नत जो टुकड़ो बनाए छॾींदो। रब साईं तो फरमाए जेकॾहिं सच्ची तौबा कंदो छही मेहरबानी इहा कंदो मां तव्हांजे आॾो तव्हांजे पोयां तव्हांजे साॼे तव्हांजे खाॿे मुंहिंजे रहमत जूं नहरूं हूंदियूं, माना मुंहिंजे अमान में हूंदव, कोई दुश्मन तव्हांजो वार बि वंगो न करे सघे। गोटीअ टोॾे जहाननि जे सरदार फरमायो अत्ताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लह। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो जेको सच्ची दिल सां तौबा थो करे अल्लाह ईअं बख़्शिश थो ॼण गुनाह कयो ई कोन्हे। सुभान अल्लाह। तौबा सच्ची तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। रब तुझे सच्ची तौबा कयो। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकड़े मौके ते मींहुं बंदि थी वियो, अरसो गुज़री वियो, ॾुकड़ पइजी वियो, ढोर मरनि पिया, माण्हू लॾनि पिया, 61 साली जी कैफ़ियत थी वई। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मतिन हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ कयो सही अल्लाह खे अर्ज़ कर त रब मींहुं वसाए। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतिन खे चयो अचो त गॾिजी अल्लाह खे अर्ज़ कयो। सभु ॿाहिरि निकिता मैदान ते। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुराई, सभिनी आमीन चई, सब रोना अल्लाह के बादायो। जॾहिं दुआ पूरी थी तो अल्लाह से फरमायो मूसा तोसां जेके माण्हू दुआ में शरीक हिन हिन इज्तिमा में तोसां गॾु मौजूद हिन इन्हनि में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिं एॾा गुनाह कया आहिनि जो मां सख़्त कावड़ियो। मूसा इन्हनि माण्हुनि में हिकिड़ो अहिड़ो शख़्स बि आहे जंहिं दुनिया जहान जा सभु जुर्म कया आहिनि, बदतरीन मुजरिम आहे। उनजे करे कावड़ियो हा जेसि ताईं उहो तव्हां खां जुदा न थींदो तव्हांजी दुआ क़बूल न कंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो रब मूंखे ॿुधाए तूं केरु आहे त मां उनखे परे कयां उनखे जुदा कयां। अल्लाह साईं फरमायो मूसा मां हक़ीक़त तोखे ॿुधाई त मां दुआ छो नथो क़बूल कयां, मींहुं छो नथो वसायां, तोखे हक़ीक़त ॿुधायमि त उन हिक शख़्स ते कावड़ियल खां जेको सख़्त गुनाहगार आहे तोखे हक़ीक़त ॿुधायमि। बाक़ी मां ॿुधाईंदुमि न त केरु आहे। मां पाण माण्हुनि खे झलींदो आहियां त चुगली न हणो, वरी मां पाण चुगली हणां मां कोन पुॼंदो, वञी पाण ॻोल्हियसि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो जलाली पे हक़ डंडो हथ में कयईं, घड़ियूं थो करे कहिड़ो निभागो आहे हिते। मुंहिंजे अल्लाह मूंखे ॿुधायो आहे हिकिड़ो निभागो असां सां गॾु आहे जहिड़ा ॾाढा गुनाह कया आहिनि अल्लाह हुनजे करे ॾमरियो आहे। मां वज़ाहत सां चवणु थो चाहियां हुन निभागे खे असां खां जुदा थिए, अरे चंद्रा जुदा थी बदबख्त परे थी असां खां तुंहिंजे करे रब ॾमरियो माण्हू था मरनि ॾुकड़ पइजी वियो पर थी जुदा थी निकिरी
निकरे कोई कोन थो हमरा तो समझी वियो त मां आहियां हर कंहिंखे दिल में खुखंदी आहे अंदर जो इंसान त आहे हज़रत मूसा जी रड़ ते रड़ अड़े भागा निकुर माण्हू था मरन तुंहिंजे करे रब कावड़ियो पर थी जुदा थी असां खां चन चन हमरा समझियो त मां आहियां दिल जो दिल में अल्लाह साईं खे अर्ज़ थो करे त मौला ओ मुंहिंजा रब 40-50 साल उम्र थी वई आहे तूं मुंहिंजो ठक ठकियो आहे सतारी कई थी आहियां मां रब मञा थो मां आहियां हे दिल जो दिल में रब मां आहियां मञा थो मां आहियां या अल्लाह मां आहियां तूं मुंहिंजी सतारी कई आहे 40-50 साल मुंहिंजी उम्र थी वई आहे मूंखे उघाड़ो न कयो थी ओ मुंहिंजा अल्लाह वास्तो थी पंहिंजे पाक नालनि जो वास्तो थी पंहिंजे इस्म आज़म जो वास्तो थी पंहिंजे अस्माए हुस्ना जो अॼु बि मूंखे माफ़ कर मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो ढक ढक मूंखे नंगो न कर उघाड़ो न कर या अल्लाह मां ज़लील थी वेंदुसि या अल्लाह मां रुसवा थी वेंदुसि ओ मुंहिंजा रब तूं रहमान ऐं रहीम आहे तूं गफ़ार ऐं सत्तार आहे तूं गफ़ूर ऐं शकूर आहे या अल्लाह मेहरबानी कर मूंखे उघाड़ो न कर अॼु मूंखे मौक़ो ॾे मूंखे आख़िरी मौक़ो ॾे मुंहिंजा अल्लाह जी सत्तारी कर ढक ढक वाइदो थो कयां अॼु खां पोइ गुनाहनि जे वेझो न वेंदुमि हज़रत मूसा जी रड़ ते रड़ा अड़े भागा निकुर अड़े कहिड़ो चक्रा निकुर ऐं हे दिल जो दिल में रब खे इलाज थो करे निकतो कोई कोन थोड़ देर गुज़री वई अचानक वॾ फुरो बि शुरू थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हैरान थी वियो कि रब करीम तूं चयो त जेसिताईं भागो न निकिरंदो तेसिताईं मां दुआ क़बूल न कंदुसि मौला निकतो तो कोई कोन मींहुं शुरू थी वियो कुदरत वारे रब फरमायो मूसा जंहिंजे करे मींहुं बंदि कयो हुम न उनजे करे वसायो अथव मूसा जंहिंजे करे मींहुं बंदि कयो हुम न उनजे करे वसायो अथव हज़रत मूसा चवण लॻो रब मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई रब करीम फरमायो मूसा जॾहिं मां तोखे ॿुधायो ऐं तूं रड़ियूं शुरू कयूं उन हमरा खे खुखी वई दिल जो दिल में मूंखे एॾा इलाज कयईं मूंखे एॾा इलाज कयईं ऐं एॾी सची तौबह कयईं जो मां बख़्शे छॾियोमांसि हे रुठल रब खे परचाइण जी रात अचो त गॾिजी पंहिंजे रब खे परचायूं दुरूद शरीफ़ पढ़ो त हिन भराई रात में अल्लाह साईं खे अर्ज़ कयूं त रब असां सां परचे रब असां ते रहम करे ग़मर लहे आसानी थिए हे माण्हू सुखिया सताबा थियनि हिननि खे अमन अमान नसीब थिए अचो त गॾिजी पंहिंजे रब करीम खे अर्ज़ कयूं नज़रूं झुकायो अल्लाह खे बादायो दिल जे मोहब्बत सां पंहिंजे करीम रब खे पुकारियो हा जेतिरी तड़प सां दुआ घुरंदो एतिरी मेहरबानी तकड़ी अल्लाह जे तरफ़ां नाज़िल थींदी दुरूद शरीफ़ पढ़ो त दुआ घुरो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम तबारकता या वल जलाली वल इकराम रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना ईमानन कामिला व रिज़्क़न वासिआ व हलालन तय्यिबा व तौबतन नसूहन व क़ल्बन खाशियन व लिसानन ज़ाकिरन व अमलन मुतक़ब्बला अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना तौबतन क़ब्लल मौत व राहतन इंदल मौत व मग़फ़िरतन बअदल मौत वल फ़ौज़ बिल जन्नति वन नजात मिनन नार अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमह अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वर्ज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन-नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा इहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत व बारिक लना फ़ीमा अअतैत व क़िना वस्रिफ़ अन्ना शर्र मा क़दैत फ़इन्नका तक़दी व ला युक़ज़ा अलैक फ़इन्नहु ला यज़िल्लु मन वालैत व ला यइज़्ज़ु मन आदैत तबारकत रब्बना व तआलैत नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक नस्तग़फ़िरुका व नतूबु इलैक अल्लाहुम्मा इन्नका
अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा हब्बिब इलैनल ईमान व ज़य्यिनहु फ़ी क़ुलूबिना व कर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वल इस्यान वजअलना मिनर राशिदीन वजअलना मिनल फ़ाइज़ीन वजअलना मिनल मुमिनीन हक़्क़ा वजअलना मिनल लज़ीना ला खौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून अल्लाहुम्मा रब्बना इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। अल्लाहुम्मा अहसिन आकिबतना फिल उमूरि कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यिद दुनिया व अज़ाबिल आखिरह अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार। रब सही असां सभिनी जे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। रब सही असां सभिनी जे ग़लतियुनि ऐं गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे सगीरन कबीरन गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। या अल्लाह असां सभिनी खे सभिनी कलमे वारनि खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा, जाबिरनि जे जबर खां बचा, हासिदनि जे हसद खां बचा, दुश्मननि जे नज़र बद खां बचा। या अल्लाह मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा, मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा, मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह मस्जिद अक़सा क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस के ज़ालिम यहूदन जे चंबन खां आज़ादी नसीब फरमा। या अल्लाह हरमैन शरीफ़ैन जी हिफ़ाज़त फरमा, हरमैन शरीफ़ैन जी हिफ़ाज़त फरमा। असां सभिनी खे बार बार या अल्लाह पंहिंजो घर ऐं पंहिंजो दर नसीब फरमा, पंहिंजे महबूब जे रोज़े जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह हिन दुआ में जेके तुंहिंजा ॿारहां शरीक आहिनि सभिनी खे रोज़ानो 5 वक़्तनि जी निमाज़ नसीब फरमा। हिननि सभिनी खे रमज़ान जा रोज़ा नसीब फरमा, हिननि खे रोज़नि जूं बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह हिननि सभिनी खे मालनि जे ज़कातुनि जी अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह हिननि खे हज बैतुल्लाह जी सआदत नसीब फरमा, रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। या अल्लाह सभिनी कर्ज़न मर्ज़न फितननि ऐं फ़सादनि खां हिननि हरनी खे अमान ऐं पनाह नसीब फरमा। या अल्लाह सभिनी बीमारनि खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा, सभिनी बीमारनि खे शिफ़ाए कामिला ऐं आजिला अता फरमा। या अल्लाह दर्दमंदनि जे दर्दनि खे दूर फरमा, परेशान हाल माण्हुनि जे परेशाननि खे दूर फरमा। या अल्लाह जिन खे औलाद न आहे उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा, जिन जी औलाद फरमा बरदार न आहे उन्हनि जे औलाद खे फरमा बरदार बना। या अल्लाह असांजे मुल्क खे अमन व अमान जो मरकज़ बना, असांजे मुल्क खे अमन व अमान जो मरकज़ बना, असांजी धरती खे अमन व अमान जो मरकज़ बना। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असांजे हिन तर ते तक ते जूह ते इलाके ते पंहिंजी बाछ फरमा। या अल्लाह हिननि पंहिंजनि ॿारनि जे दिलनि में नफ़रतुनि जी जॻह ते मोहब्बतूं पैदा फरमा। या अल्लाह हिननि जे दिलनि में नफ़रतुनि जी जॻह ते मोहब्बतूं पैदा फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असांजे नौजवाननि ते रहम फरमा, असांजे नौजवाननि जी इस्लाह फरमा। या अल्लाह असांजे नंगनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे न्याणियुनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे लॼुनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे इज़्ज़तुनि जी हिफ़ाज़त फरमा, असांजे अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह असांखे हिन दुनिया में भी ज़लील न कर, असांखे आख़िरत में भी ज़लील न कर। या अल्लाह तोखे तुंहिंजे पाक नालनि जो वास्तो, या अल्लाह तोखे तुंहिंजे अस्माए हुस्ना जो वास्तो, या अल्लाह तोखे तुंहिंजे इस्मे हसन जो वास्तो। या अल्लाह 27 रमज़ान जी रात में जुमे जी रात में या अल्लाह असां तुंहिंजा बिगड़ियल बंदा बेफरमान बंदा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असां तुंहिंजे दर ते रड़ी रहिया आहियूं। या अल्लाह अॼु असांजे रड़ियुनि खे क़बूल फरमा। या अल्लाह असां तुंहिंजे दर जा पेनू फ़क़ीर आहियूं। या अल्लाह दुनिया वारनि जे दरनि ते को पेनू फ़क़ीर ईंदा त दुनिया जा साही उनखे पंहिंजे दर ते ख़ाली न मोटाईंदा आहिनि। या अल्लाह तोखां वॾो साही क़ौम कोन्हे, तोखां वॾो करीम क़ौम कोन्हे। या अल्लाह असांखे अॼु पंहिंजे दर तां ख़ाली न मोटा, असांखे पंहिंजे दर तां ख़ाली न मोटा। या अल्लाह या रहमान या रहीम या हलीम या करीम या गफूर या शकूर या वदूद या वासिअल मग़फ़िरत या वासिअल मग़फ़िरत या वासिअल मग़फ़िरत। अल्लाह या अल्लाह अजरे असां हितां मोटूं गुनाहनि खां आज़ाद हुजूं। या अल्लाह अजरे असां हितां मोटूं त असांजूं झोलियूं तुंहिंजे रहमत सां भरियल हुजनि। या अल्लाह या अल्लाह असांखे कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा, ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा।
अज काफिर असां ते खिलू था कन, तुझे दीन जा दुश्मन असां ते खिलू था कन, चवंदा काथे तव्हां जो खुदा सचो पंहिंजे खुदा खे या अल्लाह तू बरहक खुदा है, तू आहे पर असां खां काबिल जी वियो असांजे बद आमालनि जे करे। या अल्लाह अज असां तुंहिंजे दर ते मेट थी रहिया आहियूं, या अल्लाह चरगो वठी रहिया आहियूं तुंहिंजे दर ते। या अल्लाह दुनिया जे दर दुनिया वारनि जे दरनि ते माण्हू मेड़ खणी वेंदा आहिनि त माण्हू खून में बख़्शे छॾींदा आहिनि। या अल्लाह हिन मेड़ जे सदके असांजा गुनाह माफ़ कर। या अल्लाह हे हज़ारे तुंहिंजा बाना हिन मेड़ में शरीक आहिनि। या अल्लाह हे हज़ारे तुंहिंजा बाना हिन मेड़ में शरीक आहिनि, नंढड़ा बचड़ा भी आहिनि, जवान भी आहिनि, बूढ़ा भी आहिनि। या अल्लाह नेकोकार भी आहिनि, मानेरा गुनहगार भी आहिनि। या अल्लाह अॼु असांजी हिन मेड़ खे क़बूल फरमा, असांजे मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा। या अल्लाह असांजे मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा। या अल्लाह असांजे मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमा। या अल्लाह हिन महीने खे असांजे लाइ रहमत जो ज़रियो बना, मग़फ़िरत जो ज़रियो बना, छुटकारे जो ज़रियो बना, जहन्नम जे अज़ाब खां निजात जो ज़रियो बना। या अल्लाह हिन बाबरकत इज्तिमा में असांखे गॾु कयो थी, ईअं असांखे जन्नत में गॾु कर, पंहिंजे पाक मोहम्मद करीम जे झंडे जे हेठां गॾु कर। या अल्लाह क़यामत में अर्श जे हेठां गॾु कर। या अल्लाह असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा, असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा, असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजे हुक्मराननि खे चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमा, असांजे हुक्मराननि खे हिदायत अता फरमा। या अल्लाह 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 असांजी हिन दुआ खे शर्फ़ क़बूलियत सां नवाज़। या अल्लाह तू अलीम बिज़ात सुदूर सीननि जे राज़नि खे ॼाणे थो, वास्तो थी पंहिंजे पाक नालनि जो, वास्तो थी पंहिंजे अस्माए हुस्ना जो, वास्तो थी पंहिंजे इस्मे आज़म जो। अल्लाह असां जहिड़ा बि गंदा आहियूं तुंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जा उम्मती आहियूं। या अल्लाह पंहिंजे महबूब जो उम्मत ते रहम कर। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह इन्हनि कूड़नि ज़रनि खे क़बूल कर, इन्हनि खे सचो कर। या अल्लाह कूड़नि ॿोड़नि खे क़बूल कर। या अल्लाह या अल्लाह इन कूड़ खे सच कर। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह तुंहिंजो महबूब मदीने जो मीर राति जो रातियूं तुंहिंजे दर ते असांजे लाइ रोईंदो। या अल्लाह तुंहिंजो महबूब तुंहिंजे दर ते घोड़ा गाड़ींदो। या अल्लाह राति जो रातियूं तुंहिंजो महबूब हीअं चवंदो अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती, अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती। रब मुझे उम्मतन खे माफ़ कर, मुझे उम्मतन खे माफ़ कर। या अल्लाह इन शहर के अमन जो शहर बना। या अल्लाह इनके प्यार है मोहब्बत जो शहर बना। या अल्लाह अमन सुकून जो शहर बना, पंहिंजे महबूब जे ताबेदारी जो शहर बना, कुरान जो हुक्म ते हलत जो शहर बना, शरीयत जे बादस्ती जो शहर बना। या अल्लाह जिन तो जनबान जलसे जो इंतजाम कयो उनकी खिदमत के कबूल फरमा। या अल्लाह अज इन्हनि तो जनबान के रोज़न रखाइण जे लाइ जिनबान खैरात फी सबीलिल्लाह जो इंतजाम कयो। या अल्लाह तोखे ख़बर आहे त केरनि केरनि ताउन कयो आहे। या अल्लाह तोखे उन्हनि जा नाला खूब मालूम आहिनि। या अल्लाह उन्हनि जे खैर खे क़बूल फरमा, उन्हनि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह ये खोजा मस्जिद जे तरफ़ां ये सालानो इज्तिमा थींदो आहे। या अल्लाह हिन मस्जिद के क़यामत ताईं आबाद फरमा, सभिनी मस्जिदनि खे क़यामत ताईं आबाद फरमा, सभिनी मदरसनि खे आबाद फरमा, आलिमनि तालिबनि खे आबाद फरमा। या अल्लाह पंहिंजनि ॿारनि खे आबाद फरमा, सॼे जग जहान ते रहम फरमा, सॼे जग जहान ते रहम फरमा, सॼे जग जहान ते रहम फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्किही सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेजारे 29 की रात दोदाई रोड के मदरसे में खत्म कुरान पाक की तकरीबा है। तहां के दावत ईद जी नमाज इंशाअल्लाह ईद जे दिहाड़े जनहबाग में थी।